नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हब मां ख़बर ॾींदा हलूं त हब डैम भरिसां बंदा मुराद जे इलाइक़े में ख़तरनाक सैलाब, वेकरनि में 2 ॼणा फासी पिया आहिनि। मंगो पीर पुलिस मक़ामी ॻोठण ऐं वॾी जदोजहद बाद 2 ॼणनि खे रेस्क्यू करे वरितो आहे। लगेगी सही हो जाएगी, जांच मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।